नाज़िन GDA बहरिया टाउन तरफां कराची में सिंधी ॻोठन ते कब्ज़े जी कोशिश ख़िलाफ़ वफ़ाक़ी वज़ीर असद उमर खे ख़त लिखी कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां ॻाल्हाइण लाइ असां राब्तो कयो आहे GDA MPA शहरयार महर सां। अस्सलाम वालेकुम शहरयार महर साहब। वालेकुम अस्सलाम। शहरयार साहब, बहरिया टाउन इंतजामिया कराची में सिंधी बसंदियन ते काबिज़ थियण लाइ मुसलसल चढ़ाइयूं करे रही आहे। मामले खे कीअं पिया ॾिसो? ॾिसो, इहो काफ़ी अरसे खां काफ़ी इलाइक़नि में जाते जाते बहरिया टाउन वियो आहे उते इहे प्रॉब्लम्स थिया आहिनि। पंजाब में बि अॻे थिया आहिनि। हाणे जॾहिं खां इहो कराची एरियनि मूव कयो आहे उते ॿाहिरि हलीअ में पुराणी आबादियुनि जी पुराणे माण्हुनि जी जेके उते अरसे दराज़ खां वेठल आहिनि, काफ़ी अरसे खां इहे दावूं हलनि थियूं। पर हे जेको 2 ॾींहंनि खां हिकिड़ो सिलसिलो शुरू थियो आहे जेको ज़ोर ज़बरदस्ती करे उन्हनि जा पुराणा इलाइक़ा उन्हनि खां ख़ाली था कराया वञनि ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट जे पासे ॾांहुं हुन ते कोई इक़दाम नथो थिए, छोजो करे सभिनी खे ख़बर आहे त प्रोविंशियल गवर्नमेंट जी लीडरशिप आहे उहा बहरिया टाउन जे ओनर सां ॿधल आहे। उहे उन्हनि सां पार्टनरशिप में आहिनि इन्हनि कारोबारनि में ऐं उन्हनि जी पहिरियों बि हेल्प कंदा रहनि। लिहाज़ा असां इहो बहितर सम्झोसीं त असां फेडरल गवर्नमेंट खे आगाही ॾियारियूं इन शइ जी ऐं उन्हनि खे रिक्वेस्ट कई वञे त उहे पंहिंजो रोल प्ले करनि ऐं जेके सिंधी पुराणियूं आबादियूं आहिनि इन्हनि माण्हुनि खे हितां तंग ऐं परेशान न कयो वञे। लिहाज़ा असद उमर जेको प्राइम मिनिस्टर साहब जे पासे ॾांहुं फेडरल मिनिस्टर आहे ऐं उनखे इहा अपॉइंट कयो वियो आहे त सिंध जे इशूज़ खे उहो ॾिसे। असां उन्हनि वटि वञी इहो पॉइंट रेज़ कयोसीं त जीअं उहे जल्द प्राइम मिनिस्टर खे ॿुधाए सघनि ऐं इन्हनि बहरिया टाउन जे इंतज़ामिया जे ख़िलाफ़ को एक्शन थी सघे। शहरयार साहब, बहरिया टाउन जूं कार्रवायूं बंदि न थियूं त GDA जी छा हिकमत अमली हूंदी? ॾिसो, असां इहो प्रेशर बिल्ड करे था सघूं ऐं इहो ई प्रेशर रखंदासीं। पोइ इन्हनि माण्हुनि जो प्रोटेस्ट हूंदो जेको हूंदो हुन में असां इन्हनि सां साथ ॾींदासीं, इन्हनि जे पॉइंट्स खे अञा रेज़ कंदासीं। कोर्ट्स में अगरि उन्हनि खे काथे ज़रूरत पई उते बि उन्हनि जी हेल्प कंदासीं। शहरयार महर साहब, मेहरान TV सां ॻाल्हाइण ते महिरबानी।